नाज़रीन, खैरपुर में पब्लिक हेल्थ जी नाअहली सबब शहरी पीअण जे मिठे पानी न मिलण ऐं गंदे पानी जे निकाल न थियण सबब परेशान आहिनि। रिपोर्ट कर रहा है शकील जामरी। खैरपुर में पब्लिक हेल्थ जी नाअहली सबब शहरी एक तरफ पीअण जे पानी लाइ परेशान आहिनि त ॿिए तरफ रोडनि रस्तनि ते गंदो पानी बीहण सबब भी शहरियुनि खे अच वञ में सख्त तकलीफ़ थिए थी। उन हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 3 साल एहतजाज कयूं था पिया, कोई ॿुधण वारो न आहे। पब्लिक हेल्थ वारा अचनि था, बस ॾिसी हलिया था वञनि। हे 3 साल बीठो आहे, मस्जिद साम्हूं आहे, ॿार अचनि था, किरी था पवनि। एहतजाज रोज़ कयूं था, को ॿुधण वारो ई कोन्हे। को महिरबानी करे असांजी सफ़ाई कराइणी वञे, असांजी अचण वञण से रोज़गार थिए। दुकाननि जे साम्हूं तव्हां ॾिसी सघो था, हेॾा मस्जिद साम्हूं रोज़गार तबाह लॻो पियो आहे। असां छा कयूं? असां CM साहब सिंध खे बि अपील कयूं था, आला उहिदेदारनि खे, नवाब बसाण खे, नज़ीर शाह खे महिरबानी करे निमोड़ खां चांडिया मोड़ ताईं रस्तो क्लियर कराए ॾिनो वञे। ॿार वीचारा तइलीम खां बेहो थी विया आहिनि, जेको अचो नंढड़ा ॿार किरी था पवनि, कारोबार ठप थी विया आहिनि। और असां वसारनि खां अपील था कयूं त बाबा असांखे रोड साफ़ कराए ॾिनो वञे। सुबुह बि एहतजाज कयो त पर कुझु कोन थियो आहे। इलाही टाइम थी वियो आहे, यको हिते माना खॾा लॻा पिया आहिनि। ॾाढो जेको आहे माना ॿार तकलीफ़ में आहिनि। हितां निमाज़ जे लाइ वञूं था त उते माना जेको बि माना पाणी वाणी लॻे थो, गंदो पाणी आहे, खॾनि में माण्हू किरी था पवनि। लेडीज़ आहे, हितां गाॾियूं ट्रपनि थियूं, उहे था किरी पवनि। वॾो आज़ार में हूं। असां इहो ई था अपील कयूं सरकार सां, इहो असांखे रस्तो साफ़ करायो ॾिनो वञे। खैरपुर जे शहरियुनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त पीअण जे पाणी ऐं गंदे पाणी जी नेकाल जो मसइलो हल करे परेशानी ख़त्म कई वञे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जामरी, आवाज़ टीवी, खैरपुर।